साइंसदान इंसान जी ज़िंदगी सां सलाड़ियल मुख़्तलिफ़ शोबनि जे हवाले सां आए ॾींहुं तजुर्बा कंदा रहंदा आहिनि, जिन मां सिहत बि हिकु अहम शोबो आहे। मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां छोटकारे लाइ जाखोड़ींदे स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी जे माहिरनि अहिड़ो त अनोखो तजुर्बो कयो आहे, जंहिंजी मदद सां दिमाग़ी कैंसर में मुब्तला मरीज़नि जी उमिरि वधाए सघिजे थी। साइंसदाननि अहिड़ो बिना तारुनि वारो पेवंद ठाहियो आहे, जेको खोपड़ी ऐं चमड़ी जे विच में रखिजे त नैनो ज़रड़नि खे गरम करे कैंसर जे सेलनि खे तबाह करण में मदद ॾींदो। दिमाग़ी कैंसर जे हिकु क़िस्म गिलियोब्लास्टोमा जो मर्ज़ एतिरो त ख़तरनाक आहे, जंहिंमें 5 साल जीअरो रहण ताईं जा बि 5% इम्कान हूंदा आहिनि। उन जे इलाज लाइ दिमाग़ जे मुतासिर थियल हिसे खे अलॻि करे केमोथेरापी ऐं रेडियाई थेरापी जा केतिरा ई मरहला कया वेंदा आहिनि, पर मर्ज़ पोइ बि वापसि ईंदो रहंदो आहे। माहिरनि जो चवणु आहे त इहो पेवंद इंफ्रारेड शुआव ख़ारिज कंदो आहे, जंहिं जे ज़रिए सोन सां ठहियल सितारनि जहिड़ा नैनो ज़रड़ा कैंसर में दाख़िल थी वेंदा आहिनि ऐं पोइ उन्हनि खे ॿाहिरां 5 डिग्री सेंटीग्रेड जी गर्मी ॾिनी वेंदी आहे, जंहिं सां कैंसर जा ज़रा तेज़ीअ सां तबाह थींदा आहिनि। जेतोणीकि कुअनि ते कयल शुरूआती तजुर्बे मां हाकारी नतीजा मिलिया आहिनि, तंहिं हूंदे बि इन अमल खे अञा ताईं इंसाननि में आज़मायो नाहे वियो।